समीना कंवल। समीना सी पंहिंजे ॿिए लोकगीत ॾांहुं हलंदासीं, पर पहिरीं पुछणु चाहींदुसि त तव्हां कंवल कीअं थिया? असल में ॻाल्हि इहा आहे जो मां 10 सालनि जी हुयसि त लाल शहबाज़ कलंदर जो मेलो हुयो, अम्मा मूंखे पाण सां गॾु वठी वई हुई हुते। त उते सालिम मोहम्मद शाह जेको आहे सो अनाउंसमेंट पे कई। अच्छा, सही साल। ऐं आऊं उते रुनस पे त मूंखे ॻारायो। अच्छा। त हुते वॾा वॾा फनकार हुआ सभु, त अम्मा चयो त हेॾा वॾा फनकार वेठा आहिनि ऐं तोखे कीअं छॾींदा ॻाइणु? त मां रोई रोई त उहो साईं सालिम मोहम्मद शाह साहिब जन आया त अम्मा खे चयनि त ही छोकिरी छो थी रोए पई? त अम्मा चयोसि चरी आहे, चए थी मां ॻायां। चई अच्छा ॻाइण जो शौक़ु अथसि छा? त अम्मा चयोसि हा शौक़ु अथसि, तॾहिं त चए थी। पोइ मूं चयो मूंखे कोन ॻाइणु ॾींदा, मां सुम्ही पियसि रोई रोई। पोइ सॼो प्रोग्राम माना हली चुको हुयो। आख़िर में एंड में उस्ताद मोहम्मद जुमन जी जेको आहे सो एंट्री हुई। आबदा परवीन ॻाए ऐं लथी, मथां उस्ताद मोहम्मद जुमन जी एंट्री। हा, ऐं मूंखे जेको आहे सो मूंखे ईअं सम्झो अथव छा मूंखे कंहिं मर्द जे मथां तव्हां ॻारायो आहे ऐं मां न ॻाईंदुसि। ईअं वञे पियो ॿाहिरि रुसी। त उन्हनि चयो त भई त परेशानी जहिड़ी ॻाल्हि आहे, ऐं उस्ताद जी एंट्री न थिए त सुठी ॻाल्हि कान्हे का। पोइ चयूं भला हिकिड़ो साज़ीनो पेश था कयूं, पोइ उस्ताद खे घुरायूं था। उन्हनि साज़ीनो जो पेश करण जो चयो त सालिम मोहम्मद शाह साहिब जन खे ॻाल्हि यादि अची अची बाबा साज़ीनो वरी छा जो? पोइ छोकिरड़ी वीचारी सॼी राति रोई रोई सुती आहे त मां ॻायां मां ॻायां। त हाणे इन छोकिरड़ीअ नंढड़ीअ खे ॻायूं था, ॾिसूं त भला इहा ॻाए छा थी। त उस्ताद उन टाइम ते राणो जेको आहे सो यादि करे ऐं वेठा हुआ त मां ही ॻाईंदुसि। मूंखे अची उथारियो साईं जन, चयूं उथी बाबा, तो चयो न मां ॻाईंदसि, हाणे हल स्टेज ते। मूंखे खणी कच्छ ते अचे, स्टेज ते अनाउंसमेंट बि कई, चई थी मां ॻायां, हाणे ॿुधऊंसि त छा थी ॻाए हीअ। त मूं उन टाइम ते मूंखे उहो ई राणो जेको आहे सो ज़हन में हलियो पियो ऐं पूरी काफ़ी उहा सचल साईं जी राणे जी स्टार्ट करे छॾी हुते। उन टाइम ते इशफाक मेमन साहब डीसी साहब हो, तमामु मतिलबु मूंखे एप्रिशिएट कयनि ऐं माण्हू बि सभु पब्लिक बि सभु उथी खड़ी थी त हेतिरा ॼणा ॻाए विया, हलिया इहो हेतिरड़ी राणो पई ॻाए। उस्ताद मोहम्मद जुमन पाण ख़ुदि परेशान थी विया त ही रिहर्सल करे मां पंहिंजे लाइ रखियो, पर ही ॻाए केरु पियो थो, हुनखे पाण ख़बर कान हुई। न त ॻाए वरी हुननि चयो त हिकिड़ो ॿियो ॿुधायो। पोइ वरी उन टाइम ते नओं नओं निकितो हो रूना लैला जो अंगण बुहारियां तुंहिंजो वाटो निहारियां। त ईअं कमल तव्हां ईअं थियो? हा, त बसि सालिम मोहम्मद शाह साहिब जन ही तखल्लुस मूंखे ॾिनो। अच्छा, सुभान अल्लाह। हीअ असांजी समीना कैफ़े सकाफ़त में ॾाढी यादगार ॻाल्हि ॿुधाई आहे, जंहिंजी हिकिड़ी तारीख़ी हैसियत आहे। पर हिकिड़ो नंढड़ो तस्करो आउं बि कंदुसि त समीना कंवल जॾहिं अञा नंढड़ी हुई ऐं उनजी माउ ज़ेबुन्निसा, जॾहिं त लकी नाज़ जंहिंजी न्याणी हुई हुमैरा चन्ना, ही ॿई रेडियो पाकिस्तान ते नंढड़ियूं हूंदियूं हुयूं, तमामु घणो गोड़ कंदियूं, शोर कंदियूं हुयूं ऐं डायरेक्टर MB अंसारी साहब रिकॉर्डिंग कंदो हो त बेज़ार थींदो हो त ही ॿई नंढड़ियूं त हिननि खे कंहिं लेडीज़ रूम में बंदि करे अचो त जेसिताईं असीं ज़ेबुन्निसा ऐं लकी नाज़ जी रिकॉर्डिंग कयूं।